नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सुल्तानपुर में ख़बर ॾींदा हलूं त सुल्तानपुर लॻ ॻोठ फतेह मोहम्मद आराई में आराई बिरादरी जे माण्हुनि पारां ॻोठ आदम गोपांग जे ओॿाछ नौजवान जी नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो। नौजवान गोपांग असांजे घर में घिड़ी औरतुनि सां छेड़छाड़ थो करे, जंहिंखे पकड़े असां कैंट पुलिस हवाले कयो, पर हुन जा वारिस असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया। असां सां इंसाफ़ कयो वञे। सुल्तानपुर वेझो ॻोठ फतेह मोहम्मद आराई जे रवासी खादिम हुसैन आराई, दानिश रहमान आराई, गुलाम रसूल आराई ऐं ॿियनि औरतुनि ऐं मासूम ॿारनि समेत एहतजाज मुज़ाहिरो कंदे दाहींदे चयो त ॻोठ आदम गोपांग वासी नौजवान असांजे भाउ डॉक्टर मोहम्मद आरिफ आराई ते कूड़ो इल्ज़ाम मड़े खांसि पैसा घुरे रहिया आहिनि। अॼु असांजा मर्द जुमे जी निमाज़ पढ़ण लाइ विया त ओॿाछ नौजवान हलाण करे असांजे घरनि में घिड़ी असांजे औरतुनि ते तशदुद पिणु कयो। हिननि दाहींदे त हिननि केतिरा ई भेरा अॻु बि अहिड़ियूं हरकतूं कयूं, जंहिंजी दांह संदसि ॻोठ जे चङे मुड़ुस खे ॾेई चुका आहियूं, पर अहिड़ी हरकतुनि खां ही नथा मुड़नि। अॼु घर में घिड़ी औरतुनि जी दांह ते ॻोठाणा पहुची विया। नौजवान खे हथी को करे कैंट पुलिस हवाले कयो, पर हिन बावजूद पोइलरनि ऐं संदसि दोस्तनि असांजे ॻोठ ते ॿीहर हलाण करे पुलिस हुजण करे वापसि भॼी विया आहिनि। हिननि दाहींदे चयो त असां अहिड़नि ओॿाछ नौजवाननि मां तंग अची चुका आहियूं। हिननि DIG सखर SSP सखर वसवारनि खां मुतालबो कयो त अहिड़े ओॿाछ नौजवाननि खिलाफ नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।